नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त शिकारपुर मां ख़बर ईंदाल मुदे जी SSP शिकारपुर तनवीर तनियो जी अॻवानी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हटालन जो कचे वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं सर्च ऑपरेशन जारी। घरनि में बनडा शक जी बुनियाद ते केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। मुदे जी गढ़ी यासीन लकी गुलाम शाह समेत मुख़्तलिफ़ सब डिवीज़न जे थाणनि जी पुलिस हटालन। APC चैन ऐं बख्तरबंद गाॾियुनि समेत ड्रगपुर जमालपुर VML थाणनि जी हद मुख़्तलिफ़ बिरादरी जुणेजा अतराणी कलोड़ा समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो सर्च ऑपरेशन जारी। खौफ़ विचां ॻोठाणनि अचण वञण बंदि करे छॾियो। DSP मोदी जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु गाइजा थाणे जी हद SP लाड़ो वटि हथियार बंद नऊं तेरो शुगर मिल कमत खणी वेंदड़ ॻोठाणनि खे हथियारनि जी ज़रूरत यरगमाल बणाए ट्रैक्टर फुर करे विया हुआ, जंहिं में मुलविस जवाबदारनि ऐं ट्रैक्टर हथ करण लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। शक जी बुनियाद ते कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। वधीक वापसी बाद तफ़सील ॿुधाया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।